नौशहर फेरोज़ जे रिटायर्ड पुलिस पंहिंजे हिकु वठण ऐं पंहिंजी तंज़ीम ठाहे छॾी। नेशनल प्रेस क्लब अॻियां गॾु थी एहतजाज मुज़ाहिरो कंदे पुलिस जे रिटायर्ड SHO ॿिनि मुलाज़िमनि मीडिया सां ॻाल्हाईंदे सरपरस्ती आला नज़र मोहम्मद मल्हा, सदर ग़ुलाम शबीर चांग, नायब सदर रजब अली सोलंकी ऐं ॿियनि चयो त असांखे वेलफेयर फंड, इंश्योरेंस, फौती कोटा, मैनुअल फंड जल्द ॾिनो वञे। हुन चयो त असां पुलिस वारनि जो को बि ॿुधण वारो न आहे, उनजे करे असां पुलिस खे इतिहाद ठाहियो आहे। हिन इतिहाद जे प्लेटफॉर्म तां असां IG सिंध ग़ुलाम नबी मेमण ऐं सभिनीनि वसवारनि खे पुलिस ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं त फ़ौरन असांखे रिटायरमेंट जूं मुरादूं ॾिनियूं वञनि। असां 60 साल पंहिंजे पुलिस महकमे में रही करे अवाम समेत वॾनि ऑफिसरनि जी ख़िदमत कई आहे ऐं अॻिते बि कंदा रहंदासीं। रिटायर थियण खां पोइ असांजे बचनि घर वारनि जूं बि ख़्वाहिशूं हूंदियूं ऐं असांखे सन कोटाप ॾिनी वञे, जीअं असांजो औलाद बि हिन मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे ऐं पंहिंजे बचनि ऐं पंहिंजो पेट गुज़र करे। ख़ुदा र ईअं न थिए त असां मुस्तादनि वांगुरु रोडनि रस्तनि ते वेही एहतजाज कयो। अवाम छा महसूसु कंदो त पुलिस वारा बि हिननि हुक्मराननि ऐं ऑफिसरनि जे ॾिनल ॾुखनि ख़िलाफ़ अॼु रोडनि रस्तनि ते आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे, इंसाफ़ जा मुंतज़र आहियूं, इंसाफ़ खपे, पंहिंजा हक़ खपनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।